सरकारी सलमा आलम खां एलिमेंट्री कॉलेजिस ऐं ॿिया जेके आहिनि स्कूल खे उहे वापसि कया वञनि ऐं ॿिया NGOs जेके सिंध में अहिड़े क़िस्म जा कम कनि था उहे पब्लिक पार्टनरशिप खां ख़तमु करे साॻाई गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे ॾिना वञनि ऐं गवर्नमेंट सिंध जे मथां ज़िम्मेदारी आहे सिहत खातो ऐं तइलीम त उनखे बहितर बणाए जे नथी बणाए सघे त पाण हलिया वञनि पब्लिक पार्टनरशिप ते असांखे जेको आहे तंग न कनि ऐं ॿी ॻाल्हि इहा त शहज़ाद राय ऐं उनजी जेकी एडमिशन फॉर्म छपियो आहे उन में हुन लिखियो आहे त सिर्फ़ु कराचीअ जो डोमिसाइल रखंदड़ माण्हूअ खे असां दाख़िला ॾींदासीं हाणे मसे मसे सिंधी माण्हुनि जेको आहे एॾो क़तलेआम पाण बचायो आहे हाणे सिंधी ऐं मुहाजिर तमामु घणो वेझी अची चुका आहिनि त वरी हिन ई सिरे सां ॿियो हिकिड़ो खेल ऐं तमाशो हिन खां करायो थो वञे उहे कहिड़ियूं ताक़तूं ऐं कहिड़ियूं क़ुवतूं आहिनि उहे साम्हूं पाण छो नथियूं अचनि जो असां अवाम खे जेको आहे क़तलेआम कराइनि थियूं पियूं हाणे वरी माना असां इहो चऊं त सिंधी न खपे ऐं मुहाजिर न खपे ऐं उर्दू न खपे वरी माना ॾचा वरी हिन सिरे सां झेलियूं वेठा असां क़ौम वरी तकलीफ़ुनि में अची वञे इन जे लाइ अहिड़नि माण्हुनि खे जेके तइलीमी याफ़्ता सोच ई नथा रखनि इन्हनि खां तालीम वापसि कया वञनि बसि